नाज़रीन, सिंध अंदरि कोरोना जहिड़ी ख़तरनाक वायरस वधीक 16 मासूम शहरियुनि जो जानियूं गिड़काए वियो आहे। वायरस सबबि फ़ौती मरीज़नि जो अंग 5236 थी वियो आहे। सिंध सूबे में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोविड-19 जा वधीक 583 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। हिन वक़्ति परगणे में 3,27,587 केस रिपोर्ट थिया आहिनि। सिंध अंदरि हिन वक़्ति 23,176 कोरोना मुतासिर मरीज़ इलाज हेठि आहिनि, जिन मां 651 मरीज़नि जी हालत नाज़ुक ऐं 60 मरीज़नि खे वेंटिलेटर ते मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़रीन, सिंध अंदरि कोरोना जहिड़े ख़तरनाक वायरस वधीक 16 मासूम शहरियुनि जो जानियूं गिड़काए वियो आहे। वायरस सबबि फ़ौती मरीज़नि जो अंग 5236 थी वियो आहे। सिंध सूबे में गुज़िरियल 24 कलाक दौरान कोविड-19 जा वधीक 583 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। हिन वक़्ति परगणे में 3,27,587 केस रिपोर्ट थिया आहिनि।